काजी अहमद बाईपास खूनी बाईपास है उनके स्पीड ब्रेक न ॾियण के खिलाफ इंसान दोस्त तंजीम तरफा एक नेशनल हाईवे ते धरणो हणी रोड ते सुम्ही रहिया आहिनि। अचो त वधीक अॻुवाण खां पुछूं हिननि जो इन बारे में छा चवणु आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त वाहिद असां मुल्क पाकिस्तान आहे, हिते को बि कमु एहतिजाज खां सवाइ थिए कोन थो ऐं असांजा पुरअमन एहतिजाज कई वक़्त खां जारी आहिनि। कई दफ़ा असां हिननि ते नोटिसूं, कई दफ़ा दरख़्वास्तूं, कई दफ़ा अर्ज़ु कयो आहे त हीअ जेके आहे न खूनी रोड आहे इन में खून बंदि कयो वञे, क़त्लेआम बंदि कयो वञे, माण्हुनि जो झोल ग़रीब आवाम जे आहे उन जे झोलियुनि खे जेका उजाड़ियो वियो आहे, उन्हनि जे बचनि खे दरबदर कयो आहे। हीअ रोज़ जा मामूल आहिनि। असां कई दफ़ा एहतिजाज कयो आहे लेकिन उनजो को बि असरु न आहे। असांजे पुरअमन एहतिजाज आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजा MNAs ऐं असां MPs उहे अंधा ॿोड़ा गुंगा आहिनि, उनखे का शइ नज़र कान थी अचे त पूरे इलाइक़े खे तकलीफ़ आहे, पूरे शहर वासियुनि खे तकलीफ़ आहे। आला अख़्तियारनि खां ख़ुसूसी तरह DC शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो थो कयां त नवाब शाह जो जेको ही खूनी बाईपास आहे जिते अलाए केतिरा जेको आहे सो माण्हू वीचारा अजल जो शिकार थिया आहिनि रोड हादसनि में, त हिन ते फुल फोर जेको आहे सो एक्शन वठी ऐं ब्रेकर लॻाया वञनि ऐं ब्रेकर न लॻाइण सां अञा वधीक नुक़सानु थींदो। छो त ब्रेकर लॻाइण एॾो को वॾो मसइलो कोन्हे जंहिंखे एॾो जेको आहे सो स्ट्रांगली वरितो वियो आहे त ब्रेकर कोन लॻंदा। छा ही जेके टूल प्लाज़ा आहिनि उते 10-10 ब्रेकर लॻी सघनि था, बाक़ी हिते ब्रेकर नथा लॻी सघनि। DC साहिबु ऐं ॿिया जेके आला अख़्तियारियूं आहियो, तव्हां सभिनी खे मां गुज़ारिश थो कयां काज़ी अहमद जे बाईपास ते ब्रेकर लॻाया वञनि त जीअं आईंदे लाइ जेको आहे सो रोड हादसा न थियनि। जीअं त असांजो हिकु ई मुतालबो आहे त हिन 2 महीना थिया आहिनि, नओं रोड ठहियो आहे, स्टार्ट थियो आहे। 2 महीननि खां अंदाज़े खां ॿाहिरि ते हादसा थिया आहिनि, हादसा बेड़ा थिया आहिनि, माना ख़ौफ़नाक हादसा थिया आहिनि जेके माना असां केतिरे लाश असांखे मिलिया आहिनि, नंढा मासूमनि में शहीद थी विया आहिनि। असां ज़िले इंतिज़ामिया खां परज़ोर मुतालबो कयूं था ऐं ख़ुदा असां बाहूं ॿधी हुनखे अर्ज़ु था कयूं, महिरबानी कयो असांखे स्पीड ब्रेकर वग़ैरह जाएं को फ्लाई ओवर जाएं अहिड़ो को असांखे हिते U-टर्न वग़ैरह लॻाइजनि जीअं असांजा हादसा रुकी सघनि हिते काज़ी अहमद में। असां वरी बि ज़िले इंतिज़ाम खां ख़ुदा असां ते रहम कयो, काज़ी अहमद आवाम ते रहम कयो ऐं मासूम जेके असां गुलनि जहिड़ा आहिनि उन्हनि ते बि रहम कयो। काज़ी अहमद में रोज़ हादसा जेके आहिनि मामूल जा बणिजी चुका आहिनि। रोज़ जेके आहिनि चिचड़ियल लाश उहे असांखे मिलनि था। मुख़्तलिफ़ जेके काज़ी अहमद जे सराउंड एरिया में जेके बि क़ौमूं रहनि थियूं, कल्ह बि हिकिड़ो नौजवान कोलाचिन जो शहीद थियो आहे, टियों ॾींहुं बि हिकिड़ो महिरनि जो नौजवान शहीद थियो आहे जेको टैंकरनि जे हेठां अची। असां DC शहीद बेनज़ीराबाद खे असांजा दोस्त अॻु में बि एप्लीकेशनूं ॾेई चुका आहिनि, कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद खे बि एप्लीकेशनूं ॾेई चुका आहिनि, पर अॼु ताईं हुननि ते U-टर्न या स्पीड ब्रेकर जेको असांजो सिर्फ़ु ई सिर्फ़ु हिकिड़ो मुतालबो इहो ई हो त असांखे हिते U-टर्न हणी ॾिना वञनि या स्पीड ब्रेकर हणी ॾिना वञनि। जीअं त ही काज़ी अहमद जो जेको नेशनल बाईपास आहे हिन ते स्पीड ब्रेकर या U-टर्न न हुजण जे करे रोज़ जा हादसा महमूल बणिजी विया आहिनि। असां हिन ते असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद, डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ऐं इंजीनियर शहीद बेनज़ीराबाद खे लाॻापियल जेके अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि खे अपील कई हुई। इन रिटन पेपर वर्क जे सूरत में चयो त असांखे स्पीड ब्रेकर वग़ैरह लॻाए ॾिना वञनि, पर न लॻाए ॾिना विया आहिनि। असां 133 काज़ी अहमद कोर्ट में दाख़िल कई जेका केस हलंदड़ आहे। असांखे रिसेंटली पंहिंजो जॾहिं रोड ते रिपेयर जो कमु हलियो पिए त इंतिज़ामिया असांखे चयो त असां तव्हांखे 15 ॾींहंनि जे अंदरि स्पीड ब्रेकर लॻाए ॾींदासीं, पर उहो वाइदो वफ़ा न थियो। उनखां पोइ असांजे नोटेबल सरदार ॼामतमा चूनर साहिबु, ग़ुलाम क़ादिर चांडियो साहिबु इंतिज़ामिया सां ॻाल्हायो। असांखे ईद खां कुझु ॾींहं अॻु में चयो वियो त तव्हांखे असीं U-टर्न लॻाए ॾींदा वेंदासीं जीअं हादसा रुकिजी सघनि, पर उनखां पोइ उहे हादसा न रुकिजी सघिया ऐं न हुननि असांखे U-टर्न लॻाए ॾिना। मां हिकु दफ़ो ॿीहर इंतिज़ामिया खे पुरज़ोर अपील थो कयां, ख़ुदा हिन शइ जो नोटिस वठो। अॼु पुरअमन एहतिजाज रिकॉर्ड कराए पियो वञे। अॼु ॿियो चकर काज़ी अहमद में पहिरीं असां कयो हो, वॾो हिकिड़ो हादसो थियो हो जमाल शाह चौक ते बि, वरी अॼु ॿियो चकर असां जे लाइ रोकण लाइ असां इहे एहतिजाज करे रहिया आहियूं। असां उन टाइम पेपर वर्क कयो, हितां जे नोटेबल धुरियुनि सां मिलियासीं, AC DC सां बि मिलियासीं ऐं हितां के असांजे एडवोकेट दोस्त काज़ी अहमद कोर्ट में केस बि दाख़िल कयो जंपर लाइ। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे लेट थी रही आहे, अलाए इन टाइम खे केतिरो अरसो गुज़रंदो। इन विच में हिते मासूम जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि, मासूम बचड़ा मरी रहिया आहिनि। असां उन जज साहब खे, मां ख़ासि करे उन जज साहब खे रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे पंहिंजी वॾी कुर्सीअ तां थोरो हेॾां नज़र विझो, हिते काज़ी अहमद जे मोड़ ते नज़र विझो, उन जे मासूम बचड़नि ते नज़र विझो। कैमरामैन जगदीश कुमार सां गॾु ग़ुलाम हैदर, उलट मेरा TV काज़ी अहमद।